घोटकीअ में आदिलपुर रोड बचाए तहरीक जे सरहदी सर्किल प्रेस क्लब आदिलपुर खां घोटकीअ ताईं रैली कढी वई। रैली जी सरबराही सिंधी अवामी महासिंध जे चेयरमैन कामरेड सैयद जमाल शाह, हुसैन सारंगबार, सागर अब्बासी, हाफिज़ मंजूर जसकानी, राजा मुजीब मार, उस्ताद हुसैन बख्श शातड़ एम तरफां पैदल मार्च कयो वियो। 10 किलोमीटर जी मुफ़ासिले जी रैली में टिनि मासूम न्याणनि बि शिरकत करे घोड़े कम खे नज़रअंदाज करण वारनि खे पैगाम ॾिनो त पंहिंजे जाइज़ हक़ जी हासिलात लाइ असां ॾिसाणनि गॾु आहियूं। आदिलपुर खां घोटकी ताईं पैदल मार्च आहे। ही पैदल मार्च उन्हनि माण्हुनि जो आहे, उन्हनि मिस्किननि जो आहे, उन्हनि हारनि जो आहे, उन्हनि माण्हुनि जो आहे जंहिंजे इलाइक़े में को रोड जेके आहिनि सॼा उखड़ी विया आहिनि। वो कामयाब तो जेके गिरफ्त ऑफिसर नहीं जेके गिरफ्त कामरानी MP MLA हुजनि उनके खिलाफ तहरीक हलाईंदासीं। रोड वो ठारायो वञे जेको 10 सालनि खां न ठहियो आहे। Assalamualaikum, this is Zahir Banglani. You're watching News 10. Don't forget to like our Facebook page and subscribe our channel. Keep watching News 10.